अॼु तारीख़ तव्हांखे मौक़ो ॾिनो आहे ऐं तव्हांखे हुकुम ॾिनो त तव्हीं उथो खैर बसद चाहो जलाल और फूंक दे दुश्मन नापाक के खाके कर उठो कहरे खुदावंदी जाया चयो हमें तारीख़ जो कहर बणिजी हर ज़ालिम हर गद्दार हर वतन फरोश हर नमक हराम जे मथां करतो ऐं ॿुधायो त अवां में उन्हनि साॻियनि अबनि ॾाॾनि जो रतु आहे जिन शहनशाह खे शिकस्त ॾिनूं जिन पंहिंजे रत सां हिन सरज़मीन जे इंच इंच खे ख़रीद कयो जिन हीअ सरज़मीन 5000 सालनि जे तूफ़ाननि मां वाचूरनि मां लुकनि मां हमलनि मां कहरनि मां कतरनि मां मदद खाननि खां बचाए तव्हांखे सही सलामत तव्हांखे ॾिनी उन सरज़मीन अबनि ॾाॾनि जो फ़र्ज़ु अदा कयो। तहरीक मीडिया जे हर ईंदड़ वीडियो ॾिसण जे लाइ ॻाढ़े रंग जे सब्सक्राइब जे बटन खे दॿायो ऐं उन जे भरिसां घंटीअ जे बटन खे ज़रूरु दॿायो। इन सां असांजूं नयूं वीडियो सभ खां पहिरीं तव्हांखे ॾिसण लाइ मिली सघंदियूं। वीडियोस पसंदि अचनि त लाइक कयो, शेयर कयो ऐं कमेंट कयो। मेहमान अवामी नेशनल पार्टी जे सेक्रेटरी जनरल मशहूर वकील अदीब दानश्वर एशिया पैसिफिक अमन कमेटी जे सरवान मोहतरम रसूल बख्श पली जो जन खे त हू अचनि ऐं अची पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। मोहतरम रसूल बख्श पली जो मजलिस का सदर जनाब खलील काली साहब, साईं आलम शाह, मोहम्मद इस्माइल राव, साईं जमाल शाह, मंजूर लगारी, असांजूं भेनरूं, भाउर, साथियों, दोस्तों, जी फाज़िल, जी सिंधियुनि जी सिंध, हैदराबाद अवामी नेशनल पार्टी जो इंतहाई शुक्रगुज़ार आहियां जिन मूंखे हिकु वॾे अरसे खां पोइ हिकिड़ी महफ़िल में सॾियो आहे। हैदराबाद महफ़िलनि जो शहर, रंगीन महफ़िलनि जो, साज़ ऐं आवाज़ जे महफ़िलनि जो, थधियुनि हवाउनि जो, कचहरियुनि जो, कुर्बनि जो, मोहबतुनि जो शहर। उहा ॿी ॻाल्हि आहे त हींअर गर्म लूकूं लॻियूं आहिनि, झोला हलनि था, पर हैदराबाद कंहिं ज़माने में मोहबतुनि जो शहर हो। अॼु उन मोहबतुनि जे शहर में हिन महफ़िल में शरीक थी मूंखे इंतहाई ख़ुशी थी आहे ऐं आउं दिलि जे गहराइनि सां शुक्रगुज़ार आहियां अवामी नेशनल पार्टी हैदराबाद जो। दोस्तों, भाउरो, भेनरो, हिन वक़्तु सिंध पंहिंजे वजूद जे ख़तरे में आहे। 5000 सालनि में सिंध ते कॾहिं बि उहा सूरत हाल कान हुई जेका अॼु आहे। छो? छाकाणि जॾहिं मुग़ल आया तंहिंखां अॻु में तरखान हुआ, तंहिंखां अॻु में अरगून हुआ, तंहिंखां अॻु में अरब हुआ, पर उहे सदाई थोराई में हुआ ऐं उन्हनि इहे कॾहिं कोन चयो त हीअ ज़मीन असांजी आहे। उन्हनि चयो असीं हुकूमत कंदासीं, पर उन्हनि इएं कोन चयो त अमी सिंधी जेके हितां अक़लियत में आहियो, असीं घणा आहियूं ऐं असीं तव्हां ते हुकूमत इन करे कंदासीं जो सिंध जा सिंधी असीं आहियूं, अमी न आहियूं। ईअं न हो, आया हुकूमत कयूं ऐं विया। अरगून ऐं तरखान आया सिर्फ़ु थोराई में हुआ, हुकूमत कयूं, फुरियूं, लुटियूं, मुल्क खाधऊं, दहशतूं कयूं, बदमाशियूं कयूं, साज़िशूं कयूं, वरी विया। अंग्रेज़ बि मुल्क लुटियूं, माल खाधऊं, पर हीअ ज़मीन कंहिंजी आहे असुल, इन ॻाल्हि खे क्वेश्चन न कयो। ईअं कोन चयूं फलाणा माण्हू ॿिया वठी असीं घणा थी वञूं। अंग्रेज़ आया, अंग्रेज़ चवंदा हुआ पंहिंजा स्कॉटलैंड मां, आयरलैंड मां, जर्मनी मां, जापान मां, ऑस्ट्रेलिया मां, न्यूज़ीलैंड मां माण्हू घुराए हिते घणा थी, अंग्रेज़ ई मुर्गो हिन मुल्क जा वारस थी वेही रहनि। ईअं अंग्रेज़नि न कयो। हीउ पहिरियों दफ़ो आहे, 5000 सालनि में पहिरियों दफ़ो आहे जो हिकिड़ी मख़लूक पैदा थी आहे जेका चवे थी त हीउ शहर असांजा आहिनि त बि निकिरी वञो हितां। अंग्रेज़नि कोन चयो निकिरी वञो, मुग़लनि कोन चयो, तरखाननि कोन चयो, हुननि चयो रैयत थी रहो, हुकूमत असीं कंदासीं, बाक़ी शहर अवांजा। हीअ मख़लूक आहे जेका चवे थी त शहर असांजा ऐं निकिरी वञो। ऐं आस्ते आस्ते जी हिकिड़ी कैंसर थिए
कि गुज़रियल 40 सालनि खां सिंध खे इहा कैंसर लॻंदो वञे ऐं जिस्म मां चढ़ंदो वधंदो वञे। उन कैंसर खे पैदा करण वारा जीवड़ा उहे बि वधंदा। उहो आहे सिंध जी गदार, वतन फरोश, कातिल, जलाद, अंधी, पंहिंजे पेर नक खां अॻियां न ॾिसंदड़ गदार वॾेराशाही। गदार वॾेराशाही उहा पोसल पैदा करे थी जंहिंमें ही नमक हराम जीवड़ा पैदा थियनि। हे ॿई शयूं लाज़िम मलज़ूम आहिनि। जेकॾहिं गदार वॾेराशाही न हुजे त नमक हराम दहशतगर्दी हिकिड़े मिंट लाइ बि पंहिंजे वजूद खे बरक़रार न थी सघे। हींअर बि गदार वॾेराशाही उनखे खुराक रसाए थी। हींअर बि 30 करोड़ रुपया उन्हनि खां मिलिया आहिनि जंहिं मां उन्हनि क्लाशनिकोव वरितो। गदार वॾेराशाही लिक छुप में सभु टपड़ उन्हनि खे खाराए पई। गदार वॾेराशाही जा माण्हू चूंडिजी उन खां ताड़ियूं हणनि था, चर्चा कनि था, शेर पढ़नि था, पान खाइनि था, अख़बारी बयान ॾियनि था, ड्राइंग रूमनि में वेहनि था, बेगमात खे फर्शी सलाम कनि था, उन्हनि जे हुज़ूर में तक़रीब हासिल करण लाइ परेशान थी सिजद रेज़ थियनि था। उन्हनि जो काबो ऐं क़िबलो बेगमात आहिनि जिन वटि पहचान हिन लाइ फ़क़ाब कौसैन और अदना जो दर्जो आहे जिते हू पहचान। सिंध जा माण्हू इन्हनि खे उहा शइ सम्झनि था जिन खे इस्तेमालु कबो, रूमाल आहे उनखां मोह हकबो, उन्हनि खां फ़क़ति वोट वठो, उनखे को फोटो ॾेखारबो घुटे, बेनज़ीर जो फोटो ॾेखारबो, टीवीअ ते ॾेखारबो, तक़रीर कबी, कायदे-ए-आज़म ज़िंदा कायदे-ए-अवाम ज़िंदाबाद कबो ऐं पोइ वञी करोड़ रुपया कमाए रिश्वतनि मां गॾु करे उते वञी माइल सबूरनि खे ख़िदमत में पेश कबो ऐं सिंधी माण्हुनि खे वरी अची तक़रीर करे ॿुधाए। इहा गदार वॾेराशाही अॼु जी शइ न आहे, हमेशह खां वठी आहे। 40 सालनि जो रिकॉर्ड हणंदा अॻियां हिननि खे आंदो के पाकिस्तान जे एग्रीमेंट में किथे बि ईअं लिखियल कोन हो त पाकिस्तान ठहंदो ऐं कंहिं बि इलाइक़े जा माण्हू तिन खे अक़लियत में तब्दील कयो वेंदो। इहो एग्रीमेंट कोन। हिकिड़े बि माण्हूअ जे पाकिस्तान ठहण जे नतीजे में हिते अचण जो को बि जवाज़ न हो। तव्हां 1946 जो रेज़ोल्यूशन पढ़ो, किथे बि ईअं लिखियल न आहे त पाकिस्तान ठहंदो त पोइ ॿिया माण्हू अची हिते रहंदा, ईअं लिखियल न। पाकिस्तान जे बुनियाद जो को बि डॉक्यूमेंट अहिड़ो न आहे जंहिंमें लिखियो हुजे त ॿाहिरां को हिकिड़ो बि माण्हू ईंदो। न कायदे-ए-आज़म चयो, न मुस्लिम लीग न चयो, न कंहिं माण्हू चयो। पर थियो छा जो वॾेरा लियाकत अली ख़ान जे हुज़ूर में बारियाब थियण लाइ पाण में विड़ी पंहिंजा उहिदा बुलंद करण, पुछ लोॾींदा, पुछ लुटकाऊ वॾेरा अॼु बि वेठा आहिनि। उहे पुछ लुटकाऊ स्टेशन ते बीठा दिल्लीअ विया। हितां जा जेके वॾे में वॾा पाण खे मख थी नथी हकल जंहिंजे मथां नर पखी पियो हकलजे, इहे कछूं ठोके भॻा, बगल खणी हितां भॻा दिल्ली विया, वञी उनखे सॾ करे वठी आया। स्टेशन ते बीठा वर्दियूं पायो नेशनल गार्ड जूं ऐं हिननि दहशतगर्दनि जे कबीले खे खाया आया, लोथियूं वठी आया। पोइ ला पास थियूं। इहे का ईअं कोन थी आहे। जेका सूरत हाल आहे अॼु जी पैदा कयल सूरत हाल न आहे। ही उन्हनि अमलनि जो नतीजो आहे जेके 40 साल वॾेरनि कया। 40 साल हे अखियूं ॿूटे पंहिंजो पेट ऐं बिब भरींदा रहिया। 40 साल हिननि मुजरमाना ख़ामोशी कया। 40 साल सिंध जे माण्हुनि मुजरमाना रवश अख़्तियार करे हिननि बुतनि जी पूॼा कई। पाण मां हिकु हिकु माण्हू इन ॾोह जो मुजरम आहे जो पाण गदार वॾेराशाहीअ जे बुतनि जे अॻियां बुत परस्ती कई ऐं पंहिंजे क़ौम खे पुठ ॾिनी ऐं हिननि गदारनि जे अॻियां पाण सिद्ध रही। पाण हिननि अगड़ीअ जे गुॾनि खे पंहिंजो मुहाफ़िज़ सम्झो। पाण हे कारा नांग पालिया जिन वरी ॿिया नांग कारा नांग उतां मिलिया। पाण हिननि खे पंहिंजो मोड़ सम्झो। पंहिंजा मोह हिननि जा हुआ। पाण हिक ॿिए जे सॾ ते सॾ न ॾिनूं। पाण रड़ियूं कंदा रहियासीं बाबा हैदराबाद ख़तरे में आहे। लिसानी हंगामा जहिड़ा जॾहिं इहे दहशतगर्दनि हमलो कयो, ट्रेनूं भरे कराची मां ईंदा हुआ, मसूर कमिश्नर हो, आऊं ऐं फाज़िल हुआसूं, दोस्त हुआ। असां बचा कमेटी ठाही, आऊं जो सदर सेक्रेटरी हुउसि। असीं विड़िया आहियूं हिननि जे घिटियुनि में हैदराबाद जे हिफ़ाज़त जो मामिलो को अॼु जो मामिलो थोरी, हीउ त 60 खां अॻु जो मामिलो। हिते मुकमल हिननि जी बालादस्ती हुई, इहा अॼु बालादस्ती।
ऐं वॾेरा सभु मशरूम वटि हीअं सिजदे में हूंदा, नाला कोन थो वठि, सभु मोहतरम बुज़ुर्ग आहिनि ऐं सभु गदार। मुझे याद है मसूर चयो लड़के कंट्रोल से बाहर निकल गए हैं, पलिया साहब मैं इनको ठीक करना चाहता हूं। फुला खान साहब आपका क्या ख्याल है? जी सही, बिल्कुल, ये जो यूसुफ लगा रही है ये तो एक पट्टे वाले का बेटा है, इसका दिमाग खराब है, इसको जब तक ठीक नहीं किया जाएगा कुछ नहीं होगा। मैं बुजुर्ग खे चऊं जैसे ही सुभान अल्लाह या तो वक्त जी आइन जरूरत है। सब बुजुर्ग ये कलमा पढ़ियूं सभिनी, हिकु बि कोन हो बेगड़ो ट्रिक आरसी हुई तने मुछूं बैठा यूं हीअं, यहाँ साहब इस पे तो कोई कलाम नहीं। सब हिन हमाम में सिंध जे जदोजहद जे तारीख़ जे हमाम में सब माण्हू नंगा आहिनि, सब, हिकु न ॿ न टे न, सब नंगा। उर्दू में आहे, उर्दू शहर पढ़णु खपनि, उर्दू न पढ़ंदो हुन सां मुक़ाबिलो कीअं कंदो? जवाहरलाल नेहरू अंग्रेजी न पढ़िया, जिन्ना अंग्रेजी न पढ़िया, जे ॿिया माण्हू इहे ॿोलियूं न सिखंदा त अंग्रेज़नि सां कीअं विढ़ंदा? उर्दूअ जे आला अदब जो मुतालो करे, उर्दूअ जे हुजत परस्तनि जो मुक़ाबिलो करे, आला अदब जे हथियार खे इस्तेमाल करे सच्चे उर्दू अदब जो साथ वठी रुजत परस्त, गदार, ज़ालिम, दहशतगर्द परस्त दानिश इल्म जो मुक़ाबिलो कयो वञे ऐं उनखे नीच ताईं नाबूद कयो। तंहिं करे अंग्रेजी पढ़बी, उर्दू पढ़बी, उन ते कमाल हासिल कबो, उर्दूअ ते बि ऐं अंग्रेजी ते बि ऐं फ्रेंच ते ऐं जर्मन ते ऐं रूसियत। पाण खे बैन अक़वामी वसीला हथ करणा पवंदा, तॾहिं हिननि बैन अक़वामी गुंडनि, बदमाशनि, नमक हरामनि जी कयल साज़िश जी ऐं असांजे गदार वॾेराशाही जे मिलियल जुलियल साज़िश जी पार पटे सघंदी। त उन ज़माने खां वठी ॿ शयूं गॾु, गदार वॾेराशाही उहा सुमुन बुकुन, मूं उर्दू शहर में ॿुधायो त गज़ब खुल जाए ज़ालिम तेरी कामत का दराजी का, कामत की दराजी का अगर इस तुर्रे पुरपेच का हर पेचो हम निकले। ये जेको तुरो ॿधो वेठो आहीं उन जे वर वकर खोलजण तूं जो हेॾो टुको कदावर पियो बीठो आहीं, तुंहिंजो कदा इन तुरे जे करे, इन तुरे जा जेकॾहिं पेच लाहे छॾनि त ख़बर पए तूं केॾो पिस्तड़ो ऐं नंढड़ो ऐं हकीर। हे जेके पिता दहशतगर्द हेॾा थो वेठा आहिनि, इन जे पेरनि जे हेठां गदार वॾेराशाही बीठी आहे। गदार वॾेराशाही जे टेबलनि ऐं स्टूलनि ते बि हेॾा वॾा नज़र अचनि। जेकॾहिं सुभाणे दहशतगर्दनि खां क्लाशनिकोव खसे वठजनि, सरफराज़ कॉलोनी ऐं इन्हनि ते एक्शन खणिजे ऐं डीसी जेको लुको पियो आहे, अंडरग्राउंड हलियो वियो आहे, डीसी अंडरग्राउंड लापता आहे, अख़बार में विझणु खपे डीसी किथां लभे थो, टेलीफोन कयो डीसी आयो, कमिश्नर साहब सां मूं ॻाल्हायो, उनखे ॻाल्हियूं ॿुधायूं, असां नुक़्ते नज़र पेश कयो, ऐं सदर साहब सां मिलियुसि, बाबा ही कहिड़ी ॻाल्हि आहे, तूं दहशतगर्दनि सां मिलियो, पोइ बयान तो कढी, ज़ुल्म हो गया, बर्बाद हो गया। बेनज़ीर साहब सां मिलियासीं, मूं हिकिड़ो मेमो उनखे पेश कयो, उनमें अख़बार में इहा ॻाल्हि कान आई आहे त मूं चयो धाड़ेलनि जो मसइलो बि सियासी तरह हल करियो। धाड़ेल जे करे हिननि खे मौक़ो मिले थो शहरी धाड़ेलनि, हू धाड़ेल ख़तमु करियो त ही धाड़ेल ख़तमु करण में आसानी। त गदार वॾेराशाही हिन जी पुश्त ऐं पनाह आहे, ज़िरा आहे, हिननि खे सप्लाई करे थी, हिननि खे खाराए थी। हर वॾेरो तव्हांजे वोटनि ते चूंडजण खां पोइ खाधे में लॻो पियो आहे, हुनजो बुध आहे, नकूंज जो कुन आहे, हुनखे सुभाणे जी परवाह न आहे, हुनखे इज़त जिन जी हूंदी तिन जी वेंदी, हिन जी इज़त कहिड़ी? हिननि हेॾा फूंठ जहिड़ा ऐं पाण गोॾे जहिड़ा माफ़ीनामा लिखिया, सभु उतां जेल मां भॼी आया आहिनि, भाॼो कढाइनि, चंद माण्हुनि खे छॾे भाॼो कढाइनि, माफ़ीनामा लिखियल आहिनि, असां सां गॾु हूंदा रत पी विया, साईं मासी बीमार आहे मुंहिंजी, पटिन जी लाइ माफ़ी वठी थी थो घरां अचां, पलिया साहब इनशाला ॿार वञी जदोजहद कंदासीं। माफ़ी वठी ॾेई राति विच में गोली थी विया, नज़र जेल में असीम जेल में, हे लाडला पुट जेके जियाला हुआ बुढे साहब जा, से गोली थी भॼी आहे। ऐं पोइ हिकिड़ी राति तव्हांखे ख़बर हूंदी, राति जो सखर जेल में सुतासीं, मूंखे रोज़ तंग कंदा, साईं अला माफ़ी वठी ॿार वञी जदोजहद करियूं, मूंखे का ज़रूरत कान्हे, ॿार जदोजहद करे हिते वियो, बुढो पियो जेल में, ॿार जदोजहद हिते वेठा हलूं। हिकिड़े सुबुह उथां त पखियूं था चूं चूं करे निंड ते उथियासीं, आवाज़ कोन्हे, मूं न पुछियो मनाइण खां, मुंहिंजो मौल साहब आवाज़ कोन थो अचे, जेल जा
क्यों भैया मुझे किडाया कि रात खाए मुझे किडाया कि हैदराबाद छाला कि माफी वठना चना ताई पल्ली जो न जेल सकर में माफी न वठण दे तो असी इरे योजना पांजे मुल्क जो माफी ट्रकन में भरजी मुख ब्याह ते गोली थी उते विया माफी वठी वई है तो ही उहे मुहाज बुझाने ते जियालाइन जिनकी वडी अक्सरत माफी वठी या घेराव जो वेठा हुआ मार्शल आर्ट मिनिस्टर जा वडा दास्तान असन पे वफादार हो असन ॾाढो वफादार हो असन फासी बुटे ना वास्तो कोन ऐं ॿिया बचे शल अलग ऐलान वेठा आहिनि त जो दहशतगर्द को हाथ लगाएगा उसकी हम मुखालफत करेंगे को पर्दो पर्दो कोने मैदान विच थेर में बिठा टई कपड़ा लायो मैदान में बिठा बाबा असी सिंध जा दुश्मन खाईंदा सिंध जो पीअंदा सिंध जो हर शइ सिंध जी कबी ऐं अलल ऐलान सिंध जे गदारी जो ठीको खड़ो लिक न का चुप साऊं सुधो मैदान वठो मुर्सर के आपई ना लिक चुप नथा कनि ॿिया भाड़ियान लिका वेठा हिकु त बाबा असीं आयूं हुई गदा सिंध जा दुश्मन जेकी करणो हुजे तो कयो हिननि माण्हुनि खे गदार वॾेरा शाही खे कॾहिं बि सिंधी माण्हू अड़े कोन चयो गदारी करे अस्सलाम वालेकुम मूं त तव्हांजो चाचो गुज़ारे वियो सलाम वालेकुम कोई चाचो हथ न आयो त पोइ मामू मामू त नानू नानू त पोइ कुतो को बैट को मैं को ढगो उहो गुज़ारे वियो रब जी रज़ा माण्हू सिंधी माण्हू टिड़ी गुल थी वेंदो साईं रही त लंघी आयो अबाऊ सिंध सां गदारी साईं सभु प्यार कनि कंहिं ते ॿार कनि पहिरीं आहे सुठो असां लाइ माण्हू वॾी उन रवश जो नतीजो आहे मूं सां सुठो हलियो मूं सां खिलियो मूं सां ॻाल्हाई मूंखे हथ ॾिनई मूं लाइ उथी बीठो पोइ सिंधी क़ौम खे तबाह करे छॾे नेस्त नाबूद करे छॾे बचा माराए छॾे लापरवाह करे हैदराबाद में छापो थिए ऐं ॿाहिरां ॾींहं में हलंदो आहे कल नसरपुर मां थी आयो आहियां सॼे सिंध में लादो राति ॾींहुं माण्हुनि खे का ख़बर न को तलक न ॿ टे शहर में किताब पढ़ण पुछनि था बाक़ी हैदराबाद में जेकी थो थिए त असां तलक ॼण ॿी विलास अफ्रीका आहे उते को थींदो हूंदो को शींहुं माण्हू खायो अच्छा शींहुं माण्हू खाई वियो अच्छा ठीकु आहे साईं वॾा पढ़ाई हरानी इहो जुमिलो चई छॾियूं जवाबदारी ख़तमु हीअ जेके नतीजा आहिनि से किन कारणनि मां पैदा थिया आहिनि हिन शइ खे जीअं डॉक्टर चवंदा आहिनि त उन बीमारीअ जी जड़ ॻोल्हे लो हिननि सां वड़ी पाण कीअं ॿुधंदासीं जेकॾहिं हू सभु हुननि सां गॾु ऐं पाण हुननि सां गॾु हू दहशतगर्दनि सां गॾु ताबे आहिनि पाण हिननि जे ताबे आहिनि पोइ छा थींदो पाण खे रही सघां सवाइ करे रखे ऐं हुननि खे दहशतगर्द खां सवाइ करे चवंदा आहिनि त ॾींदोसीं आऊं कोन घुरे तूं मथां इनशाला सभु थी थींदो फोटो ॾेखारींदा हिनखे वोट ॾींदासीं हिनखे पक आहे हर मां सही वोट त वोट ई मिलंदा मूं ॿुलायो आहे सभिनी गदारनि सां ॻाल्हायो अब गदार साहब फरमाए हैदराबाद में कोच को थी साईं छा करे इहो हाल आहे तूं छा करे छा एॾे शर्माइजी लॼाईंदे मुस्कुराईंदे उनखे वक़्तु कोन्हे हुननि खां हू ईअं था कनि ॼण त हीउ सुवाल पुछी असां पंहिंजे हमाकत जो सबूत ॾींदा हिन दरवेश जो सिंध सां छा हीउ त टिकट वठंदो वोट वठंदो वज़ीर थींदो पैसा कमाईंदो हिन माण्हू खे इंसाफ़नि मीरनि जा जो मवालनि खे था मिल वठो हीउ त मेंबरनि न वज़ीरनि हिननि जो कमु पैसा कमाइनि हुननि जो हैदराबाद में सभु माण्हू मरीअनि सां वास्तो करो चर्चा कंदा खिलंदा इल्पाक कंदा सूट ठाराईंदा नवां कपिड़ा ॾिसंदा छोकिरियूं ॾिसंदा LP ते हलंदा तारक रोड ते घुमंदा हिननि खे ॿिया कम थोरा आहिनि जो हैदराबाद जे बारे में वीचार कनि छा करणु खपे बंगाल वारो कानून पास थियणु खपे त जेको माण्हू गदारी करे उहो उनजो सम्झणु खपे ॿिए जो न ऐं जेको गदार खे गदारी करण खां पोइ बि बख़्श करे ऐं ईअं हले ॼण कुझु थियो ई न आहे उनजी सज़ा ई इहा आहे त उनखे नीस्त ऐं नाबूद कयो वञे जेका क़ौम पंहिंजे गदारनि खे सज़ा नथी ॾे जंहिंसां चङाई करण बि ओड़ी ॻाल्हि उन सां मदाई करण बि ओड़ी ॻाल्हि उन सां चङाई छो कयो जेकॾहिं आउं अचां मुंहिंजा टपड़ करे खसी वञे त वेठो खिलाए ऐं जेकॾहिं मूंखे अची को भाकर पाए दबाव ऐं करे वेठो आहियां पोइ मूंखे माण्हू छो न ठोशां छो न टपड़ खणी चङाई ऐं बुराई में फ़र्क़ु न आहे इज़त ऐं ज़िलत में फ़र्क़ु न आहे गद्दारी ऐं वतन दोस्ती में फ़र्क़ु तव्हां सिंध पारां सिर कटाए छॾियो अदा वीचारो वरी जो जेर अदा करें चङो साईं सलाम वालेकुम हलूं था भाऊ तो ॻाल्हि ॿुधायूं ताज करे मीटिंग ते साईं कम लॻा पिया मीटिंग ते अचियो कोन सघंदो
इन हैदराबाद जे घिटी में हलियो वियो पाड़े पाड़े में जेके ही वेठा आहियो तव्हांखे यादि बि कोन्हे ऐं हिकु पाड़े में आऊं फाज़ल हलाइनि मजाल आहे सिंधी चंद माण्हू खे छॾे को हिकिड़े माण्हू बि इन ॻाल्हि खे सीरियसली वरितो हुजे हैदराबाद जा माण्हू बादशाह माण्हू हिकिड़ी कना ॿुधो ॿी कना कनि था अबा ही वॾो फिल्म थींदी खिलियो हुजनि बराबरि बराबरि माशाल्लाह हींअर कमु आहे हींअर हलूं था साईं तव्हांखे शाबाश हुजे ॾाढो सिंधी माण्हू ख़्यालु लॻे चङो साईं वरी गॾु मिठा फुरबाइता कन मां हिकिड़ी हितां सूसर करे ॻाल्हि निकिरी वई हुनजे भाणे जी बेवकूफ़ आहिनि ॻाल्हियूं असर पियूं हैदराबाद में कॾहिं ईअं कोन थियो हाणे कीअं थींदो थियो ई कुझु तंहिं करे सिंधी क़ौम लाइ दर्द रखिबो दुख रखिबो पंहिंजे कम जो टाइम जो हिकिड़ो अधु कलाक बि कोन ॾिबो पंहिंजी जाइ तां चुरबो बि कोन आनू बि कोन कढिबो सॾ ते सॾ बि कोन ॾिबो वंझिबो बि कुझु कोन ऐं पोइ चइबो वरी हैदराबाद में साईं ॾाढो ज़ुल्म आहे ॾाढो ज़ुल्म हाणे इन हालत में लतीफ़ साईं चयो आहे आर्य उतन जीअं तीअं तव्हां ओठियुनि न कयो केच पहुचबो कीअं अहिड़नि आवाज़नि सां हाणे हीअ मखलूक जेका वेठी आहे इन सां गॾु दहशतगर्दनि छा वेड़ कयो जेके चुरनि कोन था डंडा पिया खाइनि माण्हू पिया भरनि साईं हे वॾेरो आयो हे करे बीह रहिया असीं ते रड़ियूं करे करे छिता थी पऊं माण्हू पंज गॾु कोन थींदा हिते अची ॾिसी मूं सम्झो त हिते कुतो बि कोन हूंदो मूंखे ख़बर आहे हैदराबाद माण्हुनि जी सिंधी माण्हुनि जी असांखे ख़बर मुंहिंजो हिकिड़ो कोन्हे तंहिं करे मूंखे इंतिहाई हैरत थी त सिंधी माण्हू घर छॾे पंहिंजो क़ीमती टाइम कढी पंहिंजे लाइ अची गॾु थिया आहिनि अजब जी ॻाल्हि त सिंधी त क़ाइदे मूजिबि जिते आहे क़ाइदो सिंधीअ जो आहे त हज़रत दाग जहां बैठ गए जिते वेठो आहे उते ई आहिनि जिते आहिनि चुरूं न आहे सिंध सां थी ज़ुल्म वेठा असां सदर साहिब खे चयो को माण्हू वज़ीरनि खे चयो सभिनी खे चयो हरनि था रहूं सिंध में विया आहियूं लाड़काणूं सखर जे माण्हुनि सां ॻाल्हायूं सभिनी वटि दरबार जो आस्थान हैदराबाद जो मीरपुर ख़ासि जो चंडे अलायर जो ॿिया शहर जंहिंमें दहशतगर्दी आहे बयानु कयूं था माण्हू ॿुधनि था हा था बराबरि ज़ुल्म आहे पर थिए छा तंहिंजी उन कल नहीं वज़ीर आज़म साहब खे ॿुधायो अथऊं कल्ह हिकिड़ा मिनिस्टर हुआ अथनि साम्हूं ॻाल्हि कई हिकिड़ो मिनिस्टर बुज़ुर्ग आयो त मूंखे चयो अब फैसला ये करना चाहिए कि सिंधी कौन है मुंहिंजो माण्हू पिया रोज़ भरनि तूं असांखे वरी हाणे इन धंधे में लॻाईंदो त असीं भई तहक़ीक़ातूं ऐं रिसर्च करियूं त फलाणा सिंधी फलाणे साल हुआ या कोन हुआ यानी शेर खान राज दो न मरे शेर खान तो ॾाढ दोए असांखे रिसर्च में लॻाइनि था माण्हू पिया मरनि असीं वञी रिसर्चूं सिंधी क़ौम करियूं त सिंधी कहिड़े साल में कहिड़ा हुआ हिन वक़्तु हिकिड़ी ख़ौफ़नाक सूरत इहा आहे जो दहशतगर्द न खां चोटीअ ताईं लैस आहिनि ऐं सिंध जो माण्हू मुकमल तरह वॾेरा शाहीअ जे इबादत में फना जो दर्जो हासिल करे वेठो फना जो दर्जो बिल्कुलु अखियूं ॻाढ़ियूं जीअं वॾेरो फरमाईंदो थी कंदासीं उतां त चुरूं कोन्हे दिमाग़ खां कमु वठणो कोन्हे अकुल इस्तेमालु करणो कोन्हे मिडिल क्लास जी ॻाल्हि ॿुधणी कान्हे सफ़ेद पोश ऐं मच्छी मानी वारे माण्हू जी त ॻाल्हि ॿुधणी कान्हे जेसीं को वॾो करोड़पति न हुजे तेसीं पाण में पाण ते भरोसो करे उनजी ॻाल्हि ॿुधी पाण में गॾु थियणो पियो टे पासे वॾेराशाही मुकमल तरह सां सिंधी माण्हुनि खे उल्लू बनाए टोटल उल्लू बनाए हुनखे ॻाल्हियूं ॿुधाए गशा आणी टटा ॾेई हुनखे आफ़ीम खाराए चश प्यारे पंहिंजो टाइम पास करे ॾोकड़ गॾु करे पोइ वादो बेबयाती जेका नई हुकूमत ईंदी तंहिंसां साज़बाज़ करण लाइ हींअर तयारु थियो हींअर मूं वली ख़ान साहिब सां ॻाल्हायो ऐं वेसो थियो हुन सां ॻाल्हि में मालूम थियो त पाकिस्तान जूं समूरियूं इफ़रीत ऐं कुवतूं सिंधी माण्हुनि खे मार ॾियण लाइ तयारु वेठियूं मुकमल सभु माण्हू साज़िश करियो टोटल साज़िश में आहिनि त सिंधी माण्हुनि खे अहिड़ी मार ॾिजे जो वरी हीअ क़ौम क़ौमी तरह कंध खणी हली न सघे इन जी झलक तव्हां सिंध जे वज़ीरनि सां मेंबरनि सां ॻाल्हाईंदो उन्हनि जे कन ते जूं बि कान हुन पासे ख़ौफ़नाक तूफ़ान अचे पियो हेॾां हे खोंघड़ा हणनि पिया ऐं बिल्कुलु सॼी ॻाल्हि सम्झनि था ख़बर अथनि त थींदो छा बिल्कुलु सम्झनि था ऐं बिल्कुलु लापरवाह आहिनि का हिन जो वास्तो होॾां उहो वेझ उहो ॿोॾ जॻह जेकी मशरक़ी पाकिस्तान में ॿोॾ जॻह ईंदी आहे टीह फुट जेको ईंदा आहिनि उहा ॿोॾ अचे ख़ौफ़नाक हुकूमत
तब्दील करणु, हुकूमत हिन जी ठिकरी ते पा, छो त हिते को माण्हू बेनज़ीर सां सिंसियर कोन्हे, सभु कम जा माण्हू मुफ़्तोर आहिनि। बेनज़ीर हिकिड़े अहिड़ी घेरे में आहे, हिते 20,000 माण्हू हुन ते आहिनि, हुनखे चरियो करे विधो आहे, हुनखे बुनियादी सिंधी माण्हुनि जे मसइलनि लाइ टाइम ई कोन्हे। मूंखे यादाश्त ॾिनी त ही कम करियो, शुकुर थियो जो हिन भेरे मूंखे ॿुधाई त हथियारनि जो मसइलो आहे, पाण ॿुधाई, मूंखे पाण हैरत थी। मूं सम्झो त हीअ माई त सिंधी माण्हुनि खे रुॻो वोट ठाहिण जी मशीन सम्झे थी, वोट ॾींदा सिंधी माण्हू आहे, मैं आंदी माण्हू खीर ॾोबो बसि, ॿुधनि मरनि, को वोट त बि ॾींदा, भई भुटे जी वोट कीअं कोन ॾींदा, वोट त ॾींदा, छो त हुनजो पीउ जो फर्ज़ु आहे वोट ॾियणु, बाक़ी मरनि ॼाणनि जेके बचनि हिनखे फ़िक्र रुॻो आहे ॿियनि वोट न ॾियणु। बहरहाल मूंखे हैरत थी जॾहिं मूंखे ॿुधाई कि बलिया साहब एक बात और छोड़ दी आपने, वो है हथियारों को कैसे हासिल किया जाए। मूंखे ॾाढी ख़ुशी थी, न माई खे ख़ुदा अलाही क़ीमत ॾिनी आहे जो सिंधी माण्हू बाबति इहा ॻाल्हि मुंहिंजे ज़हन में आहे। ॾिसूं त अमल थिए थो नथो थिए उहो बि। हाणे छा कजे, इतिहाद कयासीं, माण्हू ज़िया परस्त कूड़ी क़ौम परस्ती, उहा त वरी ॿियो ख़ौफ़नाक शइ, उहा तव्हांखे हींअर ई वेढ़ाए, हींअर ठुश करे टचे पे ॾेई गोली थी 50 माण्हू बंदि करे वेढ़ण जी त आम वॾनि नारनि ऐं चैलेंजनि जे ख़िलाफ़ आहिनि। असीं वकील माण्हू विझण, असीं भाई हर का शइ वाणीअ वांगुरु तके तोड़े, ॻाल्हि उहा कजे जंहिंजो पछाड़ीअ ॿार थी मिड़े बर खे बाहि ॾेई तकीर ॾेई माण्हू वियो भॼी, माण्हू विया मरी, वास्तो ई कोन्हे, बड़े वाह शेर ताड़ियूं लॻियूं, पाण भॼी वियो, क़ौम माराए वेही रहियो। इन ॻाल्हि जे असीं फ़ाइदो ॾींदा, तंहिं करे उहे वॾा नारेबाज़ जेके फलाणो आहिनि पिया ठाहियूं, कॉन्फिडरेशन पिया ठाहियूं, कॉन्स्टेबल ठाहियूं, इहे त वांदाशाही वॾेरी वांदीशाही आहे, जिन खे मिड़े हिकिड़ो बहानो करे, नाटक करे, ड्रामा करे टाइम पास करिणो आहे, हीरो थियो। पर रती साईं चयो आहे जिते बाहि ॿरे उहा जाइ जले, कहिड़ा सिख पाड़े वारा, पाण त हिक ॿिए जो हॾ ऐं चम, पाण ई उहो माण्हू हुयूं जो मारिया वेंदा। हे लीडर कोन मारबा, लीडरनि जा बचा कोन ईंदा, महांगाई उन्हनि खे कुझु कोन कंदी, जे अघु अटो 50 रुपए सेल थी वञे त उन्हनि खे छा आहे। हे लीडर वॾेरा लीडर हज़रात आहिनि, तिन जे मामा जे घर मिज़मान मुंहिंजे दिलि खे लोॾो पियो, छा बि थी वञे इहे महफ़ूज़, बेगमात समेत महफ़ूज़ आहिनि, इहे रंग रंगियूं हूंदियूं, इहे मज़ा हूंदा, हारी पिया कमाईंदा, ॾोकड़ा मिलंदा, हे पिया खाइनि, पाण छा। मुंहिंजे ख़्याल में त असीं केॾी बि कोशिशि करियूं त बि हिन मसइले खे मुकमल तरह हल करियूं, हींअर इहो मुमकिन कोन्हे। असीं हिन ॾाके ते ही करे सघूं था जो ही ज़बरदस्त जेका बोर्ड आहे तंहिंखे साम्हूं। अॻे भेरे जॾहिं कालाबाग डैम जी ॻाल्हि निकिती त मूं GM सर खे चयो हिन लाइ कुझु करियूं, चई ज़िया हरामिया डैम पंजाबी ठाहे वेंदा, बेनज़ीर खे चयुमि चई ठाहे वेंदा, मुख़्तार भुट्ट खे चयुमि चई पंजाबी हरामी। मतिलबु आहे त कुझु न थींदो। त मूं चयो त सिंध जी तारीख़ में हिकिड़ी ॻाल्हि आहे, उहा ॻाल्हि इहा आहे त सिंध जो को बि बादशाह बिना विढ़ण जे हथियार फिटा न कयो आहे, इहा सिंध जी तारीख़। तंहिं करे हिन भेरे सिंध जो पाणी खसाए सिंध खे बंजर करियूं, इहा अरबनि जे हथां आयल शिकस्त, अरहूननि जे हथां आयल शिकस्त, तरखाननि जे हथां आयल शिकस्त, अंग्रेज़नि जे हथां आयल शिकस्त खां हज़ार दफ़ा कातल शिकस्त थी। ऐं उन शिकस्त जे अॻियां पाण हथियार फिटा करे रुॻो रोई पचे वेही रहूं, इहा ॻाल्हि न आहे। अचो त घुर पोइ ज़ोरी हिननि खे खयो, अबरे हाल सारो सिंधी अवाम जो क़ौमी इताद ठाहियो, चयोसीं थींदो कुझु कोन, असांखे ख़बर, पर सिंधी माण्हू उथी त बीहनि, ॾिसजनि त सही, मैदान में आहिनि, गिरते हैं शह सवारी मैदान जंग में, वो तिफ़्ल क्या गिरेगा जो घुटनों के बल चले। रुॻो सुरंदा वठूं, कंधे हेठि करो, मीक 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 पिया करियूं, ईअं त साल लॻे विया। अचो उथी पियो, पोइ माण्हू उथी बि था। कालाबाग डैम अञा ताईं न ठहियो आहे, हुनजो सबबु सिंधी अवाम जे क़ौमी इतिहाद जे अॻवानी हेठि सिंधी माण्हुनि जो उथी बीहण, जिते वॾेरा शिकस्त क़बूल करे चुका हुआ, वॾेरा शाही हथियार फिटा करे चुकी हुई ऐं रुॻो बहाना बि ॻोल्हई पंजाबी हरामी आहिनि, फलाणा हरामी आहिनि, उते सिंध जे मज़लूम अवाम, हारियुनि, मज़दूरनि, दानिश्वरनि, अदीबनि, शाइरनि, औरतनि ऐं न्याणियुनि सभिनी गॾिजी लखनि जे सूरत में अयूब शाही खे चैलेंज कयो, ज़िया शाही खे अॻे कयो, पोइ यहिया शाही खे कयूं, हिन दफ़े ज़िया शाही खे कयूं ऐं उन्हनि खे शिकस्त ॾिनऊं ऐं असां कालाबाग डैम अॼु ॾींहं ताईं ठाहिण न ॾिनो आहे। इहो सिंधी माण्हू कयो, वॾेरनि न कयो। अॼु वरी
हिन ॻाल्हि जी ज़रूरत आहे त सिंधी माण्हू उथी विया, पहिरीं गदार वॾेरा शाहीअ जे ख़िलाफ़, पोइ उन्हनि जी पैदा कयल दहशतगर्दी जे ख़िलाफ़। पहिरीं उहा ॻाल्हि अमी कीअं था करियो तंहिंसां मुंहिंजो वास्तो न आहे, अमी कहिड़ा तरीक़ा इस्तेमालु था करियो तंहिंसां मुंहिंजो वास्तो न आहे। मुंहिंजो वास्तो हीअ आहे, हिन ॻाल्हि सां आहे त गदार वॾेरा शाही खे, चाहे उहा कुर्सीअ ते वेठल गदार वॾेरा शाही आहे या कुर्सीअ जे इंतज़ार में वेठल गदार वॾेरा शाही, तंहिंखे तव्हां मां वेठल हर सिंधी इहो महसूसु कराए त सिंधी माण्हू वधीक वक़्तु गद्दारी बर्दाश्त न कंदा। अमी उन्हनि जे घरनि खे बाहियूं ॾियो था बंगालियुनि वांगुरु, उनखे साड़ियो था या उनखे हथ नथा ॾियो या उनखे खिली उनखे ॾिसी मुंहं में वर था विझो ऐं ॾंद नथा कढो, इहो उनखे पता। पर उन्हनि खे महसूसु थियणु खपे त सिंधी माण्हू ही ख़तरनाक मज़ाक़ वधीक बर्दाश्त न कंदा। महसूसु थियणु खपे हर हिकु गदार वॾेरे खे, हर हिकु गदार कान हुयो, हर हिकु उन गदार खे जेको उन कोस में लात लकी अॼु मार्च जुर्म आहे, लात लकी जुर्म, जेको जेको मुंहिंजो हैदराबाद सां वास्तो कोन्हे उहो सिंधी माउ जो पुटु न आहे, उहो सिंधी न आहे। कीअं थोड़ी सुम्हां मूं बर घारे दिल खथेरीअ तां खिल उमिरि कजमेड़ी, असांजा माण्हू मरनि, असांजे नियाणियुनि जा बुबा वठिया वञनि, असांजे घरनि में माण्हू आराम न करे सघनि, सारी राति गोलियूं हलनि ऐं सिंध जा माण्हू आराम सां सुम्हनि। हज़ारनि सालनि जी तारीख़ में सिंधी माण्हुनि जे मथां इहो लानत आहे, इहो मीणो आहे, इहा मयार आहे जेका असांखे लाहिणी आहे ऐं साबित करणी आहे त सिंध हिकु आहे। पंज सौ साल असां आराम कयो आहे और हुन जे अचण खां पोइ सिंध लड़ायूं हारायूं आहिनि। 500 सालनि असांजे क़ौमी साख़्त खे बदिलायो, हाणे तारीख़ हिकु नए मोड़ ते आई। 500 सालनि जो हिसाब क़ौमूं बज़ाहिर अचानक तब्दील थी वियो। अरब ॻोहूं खाईंदा हुआ, सांझूं खाईंदा हुआ, उठियुनि जो खीर पीअंदा हुआ। अरब दुनिया जे कुंड में उछलायल हुआ। अरब कुझु कोन हुआ, का ख़बर कान त अरब छा हुआ। यूनानी मुअर्रख़, रूमी मुअर्रख़ ॿियनि कोशिशूं कयूं, चऊं रणनि पटनि में के माण्हू रहनि था। फिरदौसी तॾहिं चयो हो त शीरो शुतर खुर्दनो सुसुमार अरबरा बजाए रसी दस्तकार के तख्ते कयाना कुनंदार हूं तुहू भरतो आहे जग गदू। उठियुनि ऐं कोहनि जो खीर पी ऐं कोहनि जो गोश्त खाई खाई अरबनि जो मन एॾो वधी वियो आहे जो ईरान जे शहनशाह जे तख़्तनि जी आरज़ू कनि था। ऐं आसमान ऐं ज़मान थुक अथई जो हिननि कमीननि खे तो आसमान पोइ उथिया, धूड़ ऐं लट ऐं वाचोड़े वांगुरु उथिया ऐं खंडनि जे मथां छांई। उहे साॻिया माण्हू चरिया सॼो ॾींहुं विढ़ंदा हुआ, सॼो ॾींहुं मारींदा हुआ। हिकिड़े उठ जे रेस तां 30 सालनि जी लड़ाई हली, पर हिकिड़ो माण्हू मर्द गैबरू आया हो कारे बि कुन, हिकिड़ो माण्हू बचा। ज़मानो पची राति थियो, हिकिड़ो माण्हू निकितो, पैगंबर आख़िर ज़मानो, पर माण्हू निकितो ऐं खंडनि ते छांई, वाचोड़े वांगुरु तूफ़ान। हिकिड़े साल में हिकिड़े वक़्तु वलीद बिन अब्दुल मलिक 3 कमांडर मोकिलिया। हिकिड़ो हिंदुस्तान जे मथां मोहम्मद बिन कासिम, ॿियो चीन ते हमिलो करण वारो साॻिए साल साॻिए वक़्तु कुतैबा बिन मुस्लिम ऐं मूसा बिन नसीर यूरोप ते हमिला। चीन ते हमिलो, हिंदुस्तान ते हमिलो ऐं यूरोप ते हमिलो। ऐं पाण अनपढ़ ऐं उठियूं
जो खीर पीअंदड़ ऐं कोन जो गोश्त खाईंदड़ क़ौम उथी ऐं 3 खंडनि ते यक वक़्तु हमलो कई ऐं यक वक़्तु फतह हासिल कई। उहो चाराना अस्पत वरी मंगोलनि में गुम हुआ, अलाए किथे हुआ, ख़बर ई कान्हे। क़ौमूं ईअं गुम हूंदियूं आहिनि, यतीम हूंदियूं आहिनि, बेवा हूंदियूं आहिनि, कुझु कोन हूंदियूं आहिनि, ॾिसण में कोन हूंदियूं आहिनि। ओचितो ताक़त उनखे मजबूर कंदी आहे। तारीख़ जा सबब मजबूर कंदा आहिनि कि पाण मजबूर आहे। ॿिली बि विढ़ंदी आहे, मजबूर थिया उथिया मंगोल छांइजी विया। रूए ज़मीन ते हिन खां वॾो तूफ़ान न आहे मंगोल जी। कि हाणे सिंध खे तारीख़ में वरी हिकु दफ़ो कर्शमू करणो आहे। हीअ गदार सड़ियल कोड़ियल गदार वॾेराशाही इन करण जी ना आयल आहे। हे कुर्सियुनि ते वेहण जे ना आयल आहिनि, फाइलनि लिखण जा ना आयल आहिनि, ज़ुल्म सां अखियूं अखियुनि में मिलाए ॻाल्हाइण खां ना आयल आहिनि। जॾा पिंगला लूला सियासी तरह मखलूज, इक़्तिसादी तरह मखलूज, नफ्सियाती तरह मखलूज, समाजी तरह मखलूज। वेही कचहरी में चङो बैठ कहना मेरा आपके मिजाज कैसे, आप फरमाते कैसे, हीरा कना अंदर रहना। इन्हनि खे तारीख़ जे धूड़ जे दॿे में घुसाए छॾियो। तव्हीं उथो, तव्हीं जेके सतायल आहियो, तव्हीं जेके मारियल आहियो, तव्हीं जेके ज़लील कयो, तव्हीं जेके घरनि में चोर बनायो, तव्हीं जिन खां वतन खसियो, तव्हीं जिन जे पेरनि हेठां धरती खसी वई, तव्हीं जिन जी 5000 सालनि जी शानदार तारीख़ आहे, तव्हीं उथी वियो। सभिनि जे तइदाद में पहिरीं रुॻो हे माण्हू थी वियो। कोई हैदराबाद जाॻंदी, कोई कराची जाॻंदी, सिंध जाॻंदी, हिकिड़ो माण्हू थी बि। जमाल अब्दुल नासिर चयो आहे त तारीख़ के कारनामा सरअंजाम ॾियणु चाहींदी आहे। उहे कारनामा आसमान में लामारा था ॾींदा आहिनि ऐं तक़ाज़ा कंदा आहिनि क़ौमुनि खे को माण्हू अचे ऐं असांखे सरअंजाम ॾिए। हिन वक़्तु तारीख़ हिकिड़ो कारनामो पेश कयो आहे त को माण्हू उथे, के माण्हू उथनि ऐं मोहन जे दड़े जे खां वठी अॼु ॾींहं ताईं हिकु शानदार तहज़ीब जी वारिस क़ौम खे कोछड़नि, नमक हरामनि, गोंडनि, बदमाशनि, गदारनि जे चंगल मां आज़ादु करे उनखे आज़ाद ऐं ख़ुदमुख्तियार क़ौम जे सफ़र में विया। अॼु तारीख़ तव्हांखे मौक़ो ॾिनो आहे ऐं तव्हांखे हुकुम ॾिनो त तव्हीं उथो, खैर बसज्जाहु जलाल और फूंक दे दुश्मन नापाक के खाके कर। उथो, कहरे खुदावंदी जाया चयो ऐं तारीख़ जो कहर बणिजी हर ज़ालिम, हर गदार, हर वतन फरोश, हर नमक हराम जे मथां करतो ऐं ॿुधायो त अवां में उन्हनि साॻियनि अबनि ॾाॾनि जो रतु आहे जिन शहनशाह खे शिकस्त ॾिनो, जिन पंहिंजे रत सां हिन सरज़मीन जे इंच इंच खे ख़रीद कयो, जिन हीअ सरज़मीन 5000 सालनि जे तूफ़ाननि मां, वाचूरनि मां, लुकनि मां, हमलनि मां, कहरनि मां, कतरनि मां, मदद खाननि खां बचाए तव्हांखे सही सलामत तव्हांखे ॾिनी। उन सरज़मीन अबनि ॾाॾनि जो फ़र्ज़ु अदा कयो। तारीख़ तव्हां ते फर्ज़ आयद करे थी त हीअ ज़मीन सही सलामत तव्हीं पंहिंजनि आईंदड़ नस्लनि जे हवाले कयो। हिन खे जेकॾहिं तव्हां हींअर 5000 साल जेका सरज़मीन तव्हां लाइ बचाए रखियल, तंहिंखे तव्हां हिन वॾेराशाही जे खंधे ते हीउ ॾेई वॾेरनि कोन कयो, इहो को दलील न। तव्हां मां हिकु हिकु माण्हू हिन धरतीअ जो वारिस आहे, उन लाइ ज़िम्मेदार आहे। हर औरत ज़िम्मेदार आहे, हर मर्द ज़िम्मेदार आहे, चाहे उहो फ़क़ीर हुजे, कंगाल हुजे, बुखियो हुजे, कैदी हुजे, बीमार हुजे, लूलो हुजे, उन ते सिंध जी धरतीअ जी ताक़त जी हिफ़ाज़त करण जो फ़र्ज़ु आहे। हैदराबाद खे बचायो वेंदो, पाण अॻु बि हैदराबाद खे बचायो। अयूब जे ॾींहंनि में हिते रत जूं नदियूं वहंदियूं हुयूं, पंहिंजा शागिर्द बुख हड़ताल ते वेंदा हुआ, नमक हराम दहशतगर्द उन्हनि खे सिरनि सां उनजा सिर कुचलींदा हुआ, पंहिंजा माण्हू ज़ख़्मी थींदा हुआ, इस्पतालनि मां नमक हराम डॉक्टर उन्हनि खे उछलाए छॾींदा हुआ ऐं नमक हराम मजिस्ट्रेट उन्हनि खे ज़ामिन कोन ॾींदा हुआ ऐं गदार वॾेरा भॼी वेंदा हुआ, उन्हनि साथ हूंदा हुआ। अॼु तारीख़ पाण खे दोहराए रही आहे, भयानक रूप। पर अॼु आऊं हो, फाज़िल हो,
तव्हां सभु असां घणा मदद सिंधी वेठो आहे त सभु असीं सभु गॾु बीठासीं असां वटि कुझु न हो असां वटि हिकिड़ी सचार दर्दमंद ऐं वफ़ादार दिल ऐं रोशन दिमाग़ ऐं आला नज़रियनि खां सवाइ असां वटि कुझु न असां पंहिंजे हिमत में ज़रूरतनि सां उथी बीठासीं सिंध जे माण्हुनि खे असां लड़कारियो 2 लख माण्हू असां हैदराबाद में गॾु कया असां पंहिंजो शहर वापसि कयो सिंध जे माण्हुनि खे असां अपील कई माण्हुनि असांजी ॻाल्हि ॿुधी असीं लखनि जे तइदाद में हैदराबाद में आयासीं मसरूर चयो कल गोली चलेगी मैंने कहा मसरूर साहब सिंधी माएं बहुत बच्चे जमती हैं आबादी बढ़ गई है आप गोलियां चलाएं हमारी माएं और बच्चे पैदा करेंगी सिंध में मर्दों की कोई किल्लत नहीं होगी नहीं करे माण्हुनि जी खोट न आहे ज़लील थी पंहिंजे वतन में चोर थी कुकुड़ थी गोलियुनि जो शिकार थी ईअं थी मरूं तंहिंखां मर्दाना वार मुक़ाबिलो करणु गद्दार वॾेराशाही जे ख़िलाफ़ गद्दार कांवराशाही जे ख़िलाफ़ नमक हराम कांवराशाही जे ख़िलाफ़ नमक हराम दहशतगर्दनि जे ख़िलाफ़ ऐं उन्हनि जे समूरनि साथियुनि जे ख़िलाफ़ जदोजहद कंदे मरण खां वधीक ॿी का सादत का नेकी का चढ़ाई कंदी मां हिकु माण्हू पंहिंजे वतन पंहिंजे आबरू वारी ज़िंदगी पंहिंजे न्यायनि पंहिंजे बचनि पंहिंजनि ईंदड़ नसलनि जे ख़ातिर जान जी बाज़ी लॻाइण लाइ तयारु थी कानून माण्हुनि लाइ माण्हू कानून लाइ न आहिनि पार्टियूं माण्हुनि लाइ आहिनि माण्हू पार्टियुनि लाइ न आहिनि पार्टियूं माण्हुनि जे ताबे हुअणु खपनि क़ौमनि जे मिफ़ादनि जे ताबे हुअणु खपनि पार्टी मिफ़ाद क़ौमनि जे मिफ़ादनि जे ताबे न आहिनि उहे पार्टी मिफ़ाद न खपनि असांजी वफ़ादारियूं पंहिंजनि घरनि पंहिंजनि माइटनि ऐं पंहिंजी पार्टीअ सां हुजनि पर जॾहिं सिंध जो सॾु थिए त उनजे सॾ ते सॾु जेको न ॾे को रहियो थी मरे आख़िरी वफ़ादारी सिंध जे समूरनि माण्हू मज़लूम ॾुतड़ियल सतायल पंहिंजे वतन में चोर थियल माण्हुनि सां आहे पीपल पार्टी जो फलाणो फ़ैसिलो न खपे जेकॾहिं पीपल पार्टी जो फ़ैसिलो आवाम जे ख़िलाफ़ आहे त हुनजी ताबेदारी करणु गद्दारी आहे हुन खां सवाइ कुझु न आहे साॻी तरह का बि पार्टी हुजे अवामी नेशनल पार्टी हुजे ॿी पार्टी हुजे सिंध जे ऐं सारे पाकिस्तान जे मज़लूम क़ौमनि जे ख़िलाफ़ जेकॾहिं पार्टी मिफ़ादनि जो बहानो कयो वञे त उन्हनि जी तामील करणु गद्दारी आहे ऐं को माण्हू उन खे अचो त सभु माण्हू पंहिंजनि समूरनि वफ़ादारियुनि खां बालातर थी मज़लूम अवाम जी दहशतगर्दी के खिलाफ जदोजहद के ताबे थियूं पान आहद करियूं ऐं वचन करियूं पंहिंजो तन पंहिंजो मन पंहिंजो धन पंहिंजी हर शइ हैदराबाद में ऐं सिंध में अमन अमान कायम करण लाइ वक़्तु करियो असीं हे थोरा माण्हू हे बेवस माण्हू हे कंबर जहिड़ा माण्हू हे बकर क़िस्म जा माल बेपोच बे हथियार माण्हू उथी बीहूं फ़क़ति हिकिड़ो ऐलान करियूं त असीं दहशतगर्दी जे अॻियां दहशतगर्दी जी सरपरस्ती कंदड़ दहशतगर्द ऐं क़ौम दुश्मन वॾेराशाही जे अॻियां ऐं उन्हनि जे साथियुनि जे अॻियां न पार्टी जे बुनियाद ते झुकंदासीं न कंहिं ॿिए वफ़ादारी जे बुनियाद ते झुकंदासीं असीं फ़क़ति ऐं फ़क़ति मज़लूम अवाम जे वफ़ादार आहियूं ॿी का वफ़ादारी असांजी रस्तो रोकींदासीं 60,000 कराची में क्लाशनिकोव हुआ है 40,000 रहते हैं या हुकूमत करो ये टपड़ खड़ो लॉ एंड ऑर्डर मुकल्लफ वज़ीरन खे चयो फलाणी इंतजार करो फलाणो मुंडो ई जब जाइए या न खपे लॉ एंड ऑर्डर मेंटेन थिए हैदराबाद जूं गलियूं पुरअमन थियनि हैदराबाद जे आवाम खे उर्दू ॻाल्हाईंदड़ आवाम पश्तो ॻाल्हाईंदड़ आवाम खे बलोच आवाम ॻाल्हाईंदड़ हर आवाम खे बुनियादी हक़ है एक तहफ़्फ़ुज़ वारी आज़ाद ऐं सलामत ज़िंदगी वो बहाल करे वरना इस्तीफ़ा दे भले दुश्मन की हुकूमत थी अयूब की हुकूमत हुई छा दहशतगर्द हैदराबाद ते कब्जो करे सकिया
अंग्रेज जी हुकूमत हुई छा अंग्रेज सिंध जे माण्हुनि जो घिचिन में क़त्ल कंदा हुआ छा याया जे ॾिण में याया जी आमरियत हुई हीअं क़त्ल थींदो हो ज़िया जी हुकूमत हुई छा ज़िया जी हुकूमत में हीअं अलॻि ऐलान शिकार थींदा हुआ माण्हुनि में न ताक़त फ़क़ति कुर्सीअ में न आहे जेकॾहिं अॼु बेनज़ीर हिन कुर्सीअ खे थुॾो हणी ऐलान करे त सिंध जे इंच जी हिफ़ाज़त कई वेंदी त छा पाकिस्तान मां का अहिड़ी ताक़त आहे जो सिंधी माण्हुनि ॾांहुं अखि खणी न हली सघे पहिरीं छा आहे कुर्सी या पंहिंजी क़ौम पंहिंजो आवाम पंहिंजो वतन हुकूमत आवाम जे फ़ाइदनि लाइ आवाम जे तहफ़्फ़ुज़ वास्ते आहे हुकूमत आवाम खे क़त्ल कराए जेका हुकूमत करे थी उहा जाइज़ न आहे तंहिंजे करे जेकॾहिं तव्हां सम्झो था त हुकूमत वेही असांखे खाई वेंदा तव्हां भुलियल आहियो हुकूमत जे करे माण्हुनि जूं अखियूं हुकूमत में आहिनि फलाणो वज़ीर ईंदो फलाणो हूंदो ऐं उहो माराइनि पिया असांजा बांस फाटा पिया आहिनि फलाणो ईंदो माराईंदो हुते त कुझु कोन्हे क़बर में कुझु कोन्हे ख़तमे जी वारो वार आहे होॾां ॻाल्हि बि कोन्हे पाण हुकूमत था कनि का शइ कान्हे माण्हू जेकॾहिं उथी फ़ैसिलो कनि त असीं हीअ मस्ती करण न ॾींदासीं ऐं हुकूमत जी असांखे परवाह कान्हे असीं पंहिंजो तहफ़्फ़ुज़ पाण कंदासीं त सिंध जे 1 करोड़ माण्हुनि जे अॻियां हे कूचड़ा घणी देरि वेही सघंदा पंहिंजे हुन कुकुड़खाने कराची में हे अक्सर में न आहियूं हे रोड असांजा आहिनि पाकिस्तान खे 1 लख मिलिट्री लॻाइणी पवंदी हिन सिंध जे अंदरि सिंधी माण्हुनि खे कुचड़ण लाइ हिन मां हिकिड़ो बि सलामत न हूंदो जेकॾहिं सिंधी माण्हुनि जो क़त्लेआम जारी रहियो तंहिं करे तव्हां घणा माण्हू मारींदव 500 माण्हू रसूल खे मारींदव ऐं पोइ तव्हां सलामती सां हिते हलंदव तव्हां वापार कंदव तव्हां गाॾीअ में चढ़ी टूं करे हलंदव तव्हां पढ़ंदव तव्हां रस्तनि ते हलंदव तव्हां सलामत हूंदव तव्हां बाज़ार में घुमंदव ही ख़्याल रस्तो माल रस्तो जुनून आरज़ी फैक्टर थियनि था जेसिताईं हे कुकुड़ वॾेरा आहिनि पर सिंध माण्हू हर क़ुर्बानी ॾिन लाइ मैदान में अचनि त किथे आहिनि जे हिननि जो बचाव कनि हिननि असां ते घेरो विधो आहे पर असांजो वसीतर घेरो आहे हिननि जे मथां हीअ असांजे घेरे में आहिनि नफ़े में आहिनि ऐं जेकॾहिं मूं हुकूमत खे चयो तव्हां असां साथ ॾियो असीं ठीको था खणूं हुकूमत असांजो साथ तव्हां हुकूमत था कयो तव्हां इस्तीफ़ा ॾेई अचो पीपल पार्टी असांजो साथ ॾे असीं दहशतगर्दीअ जो मसालो हल करण जी मुकमल ज़िम्मेदारी क़बूल कयूं भले हुकूमत उन्हनि ॾियो दहशतगर्दनि खे हुकूमत ॾियो उहे अचनि असीं उनखे साफ़ चवंदासीं बाबा या तव्हां असांजे पेट में या असीं तव्हांजे पेट में ॿुधायो घणा ॾींहं लड़ाई कंदव केतिरा माण्हू मारींदव ऐं केॾां वेंदव असीं त वेठा आहियूं असीं त मिटी खाओ पिया हूंदासीं तव्हां त फैशनी आहियो तव्हांखे पान खपनि जॾहिं गोलियूं हलंदियूं सभिनी ते हीअं त हलंदियूं हेॾां पर जॾहिं तव्हां ते गोलियूं हलंदियूं जॾहिं तव्हांजा 10 माण्हू रोज़ मरंदा ऐं मारण में छा आहे कहिड़ी ॻाल्हि आहे गोली त कंहिंखे कान सुञाणे लोह जे ठहियल आहियो छा सभु माण्हू भाड़िया आहिनि छा तंग आयत बि जंग आयत जेकॾहिं सिंधी माण्हू बि मारण ते शुरू थिया तव्हां मां हिकिड़ो माण्हू पंहिंजे नंढड़नि ॿिरनि में हिननि किलनि में तव्हां सलामत न हूंदव यादि रखो हीअ गिदड़ वक़्ती न आहे हिकिड़े अलम 50 माण्हू क़त्ल कया आहिनि हिकिड़े ॿिए माण्हू 50 कया आहिनि हिननि मां हिकु माण्हू कातिलो किथे लिखंदो असीं तव्हांखे सुञाणूं था तव्हां असांखे सुञाणो था असीं तव्हांखे सुञाणूं था लती वबा ते चौराहनि ते वेठा आहियो हिकिड़ो माण्हू ठुस ठुस करे 10 12 माण्हू मारियो ते देरि कहिड़ी घणा फांसी ॾींदव मुल्क मिड़ई मंसूर कोई कोन्हे केतिरा तव्हां रोज़ असांजे घरनि ते ठुस ठुस करे बीठा आहियो असां तव्हांजा घर न ॾिठा आहिनि अमी लोह जा ठहियल आहियो अमी बख्तरबंद गाॾी में हिकिड़ो चढ़ंदो तव्हां सभु माण्हू बख्तरबंद गाॾी में चढ़े वेठा आहियो अमी सभु महफ़ूज़ आहियो अमां गोली कान लॻंदी अव्हांखे सिंधी माण्हुनि चूड़ियूं पातियूं आहिनि असीं पंहिंजे उर्दू भाउरनि खे चऊं था तव्हां असांजा भाउर आहियो अमी रहो
पश्तून, सिंधी, बलोच, पंजाबी सब मानू जेके धरती सां वफादार आहिनि तिन लाइ असांखे एहतराम आहे। ॿोलीअ सां का दुश्मनी कान्हे, इहा अमन जी सरज़मीन आहे, मोहबतनि जी सरज़मीन आहे। हिन में सभिनी ॾुत ॾेलनि बदबख़्तनि लाइ जाइ आहे। जेको माण्हू भाउ थी रहणु चाहे थो भाउ थी रहे, पर हिन धरतीअ ते दहशतगर्दनि लाइ का गुंजाइश कान्हे। ही ठुश 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 वारी क़ौम न आहे जेको ठुश ठुश करे वेठी आहे। सिंधी माण्हू विढ़िया त सिंधी माण्हू सबनि ताईं मुग़लनि सबनि सालनि ताईं विढ़ण जा आदी आहिनि। रुॻो ॻाल्हि न आहे, छली ॻाल्हि न आहे। तव्हां तारीख़ पढ़ियो, मुग़लनि जे ख़िलाफ़ 1692 खां वठी आख़िरी दम ताईं सिंधी विढ़िया, उन्हनि खे कंगाल करे छॾियऊं। हू शहरनि में बिरनि में लिका वेठा हुआ। ही ख़ौफ़नाक क़ौम आहे, तपंदी देर सां आहे, ठरंदी मुर्गो कान्हे। अवां ॾिठो वरजूरट में माण्हू ख़तारी कई, बीटी जा करे मेंबर थिया, बीटी जेकॾहिं हुनजे माण्हुनि फ़ैसिलो कयो त मौजूदा ग़दार वडेरा शाही खे सियासी तरह ख़तम करणो आहे त ख़तम थी वेंदा वडेरा। पंहिंजो एॾो गौर न करियो, एॾी गुरूर न करियो, एॾो तकबर न करियो। सिंधी माण्हुनि खे ख़तम करण लाइ इहे लापरवाही सां न वधो। अवां खे ख़तम करे सघनि था सिंधी माण्हू। वॾेरी हुयासि चनेसर जे ॾेह में, ढोले दमा में नकरे परमे ते पुछियासि, जॾहिं ढोले ढेलियासि थियसि सुहागन ॾेह। जेकॾहिं सिंधी माण्हुनि फ़ैसिलो कयो त ग़दार वडेरा शाही न खपे त तव्हां तेल थी वेंदव, कुझु न हूंदव। गुज़िरियल इलेक्शन में तव्हां ॾिठो विया, ही जेके आया आहिनि इहे बि विया। जेकॾहिं तव्हां सिंधी माण्हुनि जे गैरत खे ललकारियो ऐं उनखे माराईंदा रहंदव त तेल थी वेंदव। साॻी तरह सां दहशतगर्द ख़ुशि आहिनि, हींअर गैंगूं ठाहिनि पिया सिंध ते हमले करण वारा आहिनि। वॾी गैंग ठाही त सिंधी माण्हुनि ते सॼे पाकिस्तान खे कड़कायो वञे। वॾियूं साज़िशूं आहिनि, हींअर सॼी साज़िश ठहे पई, लाहौर में साज़िश ठहे, चोतरफ़ साज़िश आहे सिंध खे नीच ताईं नाबूद करण जी साज़िश। उन्हनि खे असीं ॿुधायूं हम तो डूबे हैं सनम, तुमको भी ले डूबेंगे। रुॻो असीं न आहियूं, असांखे बि अचे थो। तव्हीं जेकॾहिं ग़दार थी सिंध जे कातलनि सां मिलंदो त असांखे बि ख़बर आहे त कीअं उनजो जवाबु ॾिजे। हिक हथ सां ताड़ी न वॼंदी आहे। सिंधी माण्हू ग़दार वडेरा शाही बाग जिन छॾाए जॾहिं पंहिंजे पेरनि ते बीठा त तव्हां लाइ धरती तंग थी। असांखे ख़बर आहे त कीअं विढ़बो आहे। रुॻो वडेरा न आहिनि बादशाहूं जे चिॿा वात करे वेठा आहिनि। असांखे ख़बर आहे त कंहिंखे कहिड़ी हंध ते कमज़ोर नस आहे ऐं किथे धकण जी। तंहिंजे करे सभु होश में अचो, अमन सां रहो, फज़ीलत सां रहो, माण्हुनि जा फर थियो। 3 ॾींहंनि जे 4 दिनों की चांदनी फिरियल रात में न हलो। असां माण्हू मरण छा, असांजा माण्हू मरनि पिया, असीं तारीख़ में मर रहिया आहियूं। पर अवी कढो जेके माल खायो विछायो, जेके रफ़्तार सवार पायो, जेके बिरयानियूं था खाओ, जेके अख़बार पढ़ो था, अंग्रेजियूं था ॻाल्हायो असांजे पैसनि ते, असांजे ख़र्चनि ते, जेके शहरनि में वेठा आहियो। पैसा किथां कमायो? पैसा असां मां कमायो। वापार केरु थो करे? वापार असीं था कयूं। कासिमाबाद में वापार जुदा थियणु खपे। असीं तव्हांजे शहरनि जी, असीं तव्हांजे इक़्तिसादी हिकटीअ खे नीच ताईं नाबूद करे छॾींदासीं। तव्हांजा दुकान सुञा हूंदा, तव्हांजे होटलनि ते को न ईंदो। सिंधी इताद जॾहिं सिंधी माण्हुनि खे सॾु ॾींदो त हिननि जे दुकान मां शइ ख़रीद करण जे बदिरां वञी घर वेही रहो, का बि शइ न वठो, बुखूं मरो, का बि शइ न वठो। पंहिंजो वापार क़ाइमु करियो, पंहिंजा दुकान क़ाइमु करियो। कासिमाबाद में, इलाइक़नि में कूचड़नि जी झोपड़ियूं ठाहे वेठा हुजनि, डर में वेठा हुजनि, मुंहुं बुछा करे वेठा हुजनि ऐं तारीख़ में जेका हिन लाइ सज़ा आहे तुंहिंजो इंतज़ारु कनि। हिन खे सज़ा मिलणी आहे, ख़ौफ़नाक सज़ा मिलणी आहे। इहे सभिनी मथां कढी वेंदा। हिननि जे कंध में कूचड़ा आहिनि, इहे ॾल ॾा हूंदा, हे वरी डोड़ंदा, वरी अपीलूं कंदा सऊदी अरब खे असांखे हितां कढो, ॿिए हंधि हलो। जंहिं जाइ सां गद्दारी कनि था उहा जाइ में रही सघणु मुमकिन न आहे। तंहिं करे वरी सम्झो, होश में अचो, सिंधी माण्हुनि सां टेबल ते वेहो, ॻाल्हियूं करियो, पुरअमन फिज़ा बहाल करियो ऐं हुकूमत
बि सम्झे तव्हांजी तबाही अचणी आहे, हुकूमत न रहंदी। सिंधी माण्हुनि ते नाज़ अथनि त हे बेवकूफ़ ऐं उल्लू आहिनि, सदाईं वोट ॾींदा, इहा ॻाल्हि न रहंदी। हर माण्हू खे नोटिस आहे, पंहिंजी चाल सुधारे, पाण खे ठीकु करे। अचो त गॾिजूं सिंधी माण्हू, सिंधी इताद जे परचम हेठि। सिंधी इताद अव्हां सां ठगी न कंदो, अव्हां सां वेसा घाती न ॾींदो। असां माण्हू सॼी उमिरि विड़िया आहियूं, असां लालच न रखी आहे, असां चंदा वठी बंगला कोन ठाहिया आहिनि, असांखे लकब लकाब न खपनि, असांखे वॾा चेयरूं ऐं कुर्सियूं न खपनि। तव्हां पंहिंजा अॻवान पाण थियो, मूंखे सिंधी इताद में को उहिदो कोन्हे, असांखे उहिदा कतल न खपनि। असांजो उहिदो इहो आहे त असीं सिंधी हुजूं, बाइज़त सिंधी हुजूं, इन खां वॾी इज़त। असांजो वतन सलामत हुजे, असांजी क़ौम आबरू सां हले, असांजा माण्हू ख़ुशि हुजनि, असांजे माण्हुनि खे बाज़ार में केरु ॾे न चवे, असांजूं भिटियूं असांजूं हुजनि, असांजूं महफ़िलूं बर्पा हुजनि, असांजूं कचहरियूं क़ाइमु हुजनि। इन खां वधीक ज़िंदगी जी तमन्ना रखनि कुफ्र ऐं गद्दारी। अचो त थोरा माण्हू शुरूआत करियूं, निंड फिटायूं, आराम फिटायूं, पैसनि ते हथ खणूं। 100 रुपया हुजनि, 5 रुपया सिंधरा ॾियो। गॾु थियो, हथियार सिखो। औरतूं ऐं मर्द, नंढड़ा ॿार हथियार हलाए सघनि थियूं। मूं तव्हांखे ॾेखारियो त हेॾियूं ॿारड़ियूं हथियार हलाए सघनि थियूं। निशानेबाज़ गुंडनि खे वठी अचो, असांजी नंढड़ियूं निशानेबाज़ छोकिरियूं वठो, इनशाअल्लाह असांजा नंढड़ा ॿार उन्हनि खां निशानूं वधीक सुठो रहनि। असांजा ॿार बस हलाए ॼाणनि था, इहो न विसारियो वञे। ऐं असांजा ॿार कुर्बानी करणु ॼाणनि था, असांजूं औरतूं कुर्बानी करणु ॼाणनि थियूं। पंहिंजे किलनि में पाण खे महफ़ूज़ न सम्झो। सिंध जो माण्हू हींअर मरण ऐं मारण लाइ तयारु बीठो आहे। असांखे वधीक न छेड़ियो, तंग न करियो, न त गोली कंहिंखे नथी सुञाणे, सिंधी खे नथी सुञाणे, पंजाबी खे, उर्दू खे, पश्तून खे, कंहिंखे नथी सुञाणे। सिंधियो, हीउ क़यामत जो वक़्तु आहे। हिन वक़्तु बेदार थियो। इहो न चओ त फलाणो उथे त पोइ था, ईअं न चओ त फलाणो कोन आयो आहे तंहिं करे आऊं कोन आहियो, साईं कुझु कोन था कनि। इहो गद्दारी जो दलील आहे। तव्हां मां हिकु हिकु माण्हू पाण उथी सॾ ते सॾ ॾियो, या असांखे सॾियो असीं तव्हां वटि अचूं, या असीं तव्हांखे सॾियूं असांखे सॾियो। असीं चऊं था सिंध में को माण्हू निकिरे जो ॿुधाए बाबा हीअं सिंध खे सलामत रखिजे। असांजी गद्दी ॻीचीअ में, मोचड़ो वात में जेको बि सरगर्मी अमल हुजे, कुर्सीअ खे चोटी पए, हीअं वेठो हुजे मां क़ाइद आहियां, मां रब आहियां, इहो न खपे। सरगर्मी अमल थिए विढ़े, असीं उनजी फ़ौज आहियूं, उनजे कमान हेठि लड़ण लाइ तयारु आहियूं। जीअं असांजे पीर ज़मान शाह साहिबु चयो, साबिक़ रेवेल मिनिस्टर आहे, रुगो कई आयल बटियारनि मां कोन्हे, पर सजाद नशीन दरगाह जो आहे, पीर आहे, तमामु वॾो सिंध जो पीर ऐं साबिक़ मिनिस्टर आहे। उन चयो त मुंहिंजो नालो लिखो, ऐं चवां थो मुंहिंजो नालो लिखो। ऐं तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, तमीर को ॾिसो था दिॼणा माण्हू, तव्हांजी नज़रूं पवनि थियूं घण आहे भॼननि माण्हुनि जी, बहाने साधन जी, घरनि में विहण वारे जी। पर जेकॾहिं हिकिड़ो भेरो तव्हां उथी बीठा, हिकिड़ो भेरो तव्हां जुरत करे सीनूं सायो, माण्हू बदिलजी वेंदा, माण्हू बदिलजनि था। हेॾनि टाइमनि ते क़ौमुनि जूं क़ौमूं बदिलजनि, माण्हू सुञाणण खां परे थो वञनि। जेकॾहिं तव्हां बहादुरी करे जुरत करे उथी बीहो, सॼी सिंध रातो वाह बदिलजी वेंदी। हे माण्हू वेह जो डुक थिया, जीअं लुक लॻी तीअं रुक थिया। अॼु आज़ादीअ जे नारनि सां सभु दर्द विया तिरजी रहंदा। असीं तव्हांखे सॾींदासीं, तव्हां मां हिकु हिकु माण्हू जेको हिते वेठो आहे, तंहिंखे असीं सॾींदासीं या असांखे सॾु। जिते चओ उते अचूं, भले गोलियूं हलाइनि, क्लाश नहीं को हलाइनि, जेकी वणे सो कनि। इन्हनि ॻाल्हियुनि जी ज़रूरु परवाह कान्हे। ज़िंदगी हिकिड़े पल लाइ माण्हू जीअरो रहे ऐं मुर्सी जीअरो रहे, ऐं पोइ होॾां 1000 सालनि जे भाड़े जी ज़िंदगी गुज़रे। हीउ पल हावी आहे। हैदराबाद जा माण्हू हिकु पल लाइ जीअरा रही अमर ऐं लाफानी बणजणु सिखो। हिकिड़े पल लाइ पंहिंजे वजूद जो सबूत ॾियो। सात्रे चयो आहे त माण्हू लाशनि वांगुरु हलनि था, सबूत ॾियो त असीं जीअरा आहियूं। सिंध जा माण्हू साबित करियो तारीख़ जे अॻियां
गद्दार वज़ीर शाही जे अॻियां, वज़ीरनि जे अॻियां, बेनज़ीर जे अॻियां, वली खान जे अॻियां, रूए ज़मीन जे समूल बाणनि अॻियां साबित करियो त असीं जीअरा आहियूं, ज़िंदा आहियूं ऐं ज़िंदा रहंदासीं। जेकॾहिं तव्हां ईअं कयो, सभु दर्द रफ़्ते रफ़्ते दूर थींदो। पंध कयो, ॿाहिरि निकिरो, गॾिजो, मिलो, सॾ ते सॾ ॾियो, हिक ॿिए खे सॾियो, हणणु, हकलणु, ॿेली सारणु, मांझियां आई मरक, विच में कोन फ़र्क़ु, रुक वेंदी रांदि में। तारीख़ अव्हांखे मोक़ चैलेंज बि ॾिनो आहे, पर अव्हांखे मौक़ो बि ॾिनो आहे त 500 सालनि जे गंद जे ढुबड़नि मां निकिरो, नवां थियो, नई क़ौम बणिजो, नवां माण्हू थियो ऐं नई ज़िंदगीअ जा लुत्फ़ हासिल कयो। माण्हू मुसलह हुजे, ॾिसण वठो, सरकार खे लिखो, सरकार खे चओ, दबाव विझो। दबाव चवंदो कहिड़ियूं सरकारूं बीहंदियूं बाबा, अयूब बि कोन बीठो, ज़िया बि कोन वेठो, ज़िया खे कढी छॾियोसीं, न मरे हा त ज़लील थी विया। मूं चयो MRD जे मीटिंग में त ज़िया ख़ुशनसीब आहे जेकॾहिं हींअर मरी वञे न त ॾाढो ज़लील थी। तंहिं करे वॾियूं शयूं वयूं आहिनि। तव्हां हीअ अव्हांखे मौक़ो, 500 सालनि जी सुस्ती, आफ़ीमी, ज़िलत, कंध हेठि करे रहणु, यतीम थियो, कंध टोपड़ियूं बगल में विझो, इन खां आज़ाद थियण जो तव्हांखे मौक़ो आहे। नओं जीवन हासिल कयो, नई ज़िंदगी हासिल कयो, नवां माण्हू थियो, नई शइ बणिजो, आसमान में उॾारो। कैद ऐं बंद खां जेके तव्हांजे जिस्मनि, रूहनि, ज़हननि ऐं ज़मीरनि ते कैद विझी छॾिया आहिनि गद्दार वग़ैरह शाही दहशतगर्दी, तिन खां आज़ाद थियो, नई ज़िंदगीअ जो लुत्फ़ हासिल कयो। अचो त जाॻूं, अचो त गॾु थियूं, अचो त वॾेरा शाही, गद्दार वॾेरा शाही खां बेनियाज़ थियूं, अचो त पार्टियुनि जे डिक्टेटरशिपनि खां आज़ाद थियूं, अचो त सिंधी बणिजूं, पख्तून बणिजूं, सचा पंजाबी बणिजूं, सचा बलोच बणिजूं, सचा मुल्क जा ख़ैरख़्वाह बणिजूं, सच, समूरो सच, हक़ ॿोलियूं। जी असीं तहरीक मीडिया जे हर ईंदड़ वीडियो ॾिसण जे लाइ ॻाढ़े रंग जे सब्सक्राइब जे बटन खे दॿायो ऐं उन जे भरिसां घंटीअ जे बटन खे ज़रूरु दॿायो। इन सां असांजूं नयूं वीडियो सभ खां पहिरीं तव्हांखे ॾिसण लाइ मिली सघंदियूं। वीडियोस पसंदि अचनि त लाइक कयो, शेयर कयो ऐं कमेंट कयो।